अल्हम्दुलिल्लाह। قائد الغر المحجلين أطيب الطيبين وأطهر الطاهرين جد الحسن والحسين حبيبنا محمد وآله وأصحابه إلى يوم الدين. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. كانوا قليلا من الليل ما يهجعون وبالأسحار هم يستغفرون. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. मुझे प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, रात जो बेगाह वक्त इंसानन पंहिंजे घरनि जा दर बंदि करे छॾिया, हुकूमतुनि जे कोर्टुनि जा दर बंदि थी विया, बाज़ारूं बंदि थी वियूं, पर अल्लाह जे रहमत जा दर खुलियल आहिनि। दुनिया जे सखियुनि पंहिंजे दरवाज़नि जा कड़ा बंदि करे छॾिया, पर करीम रब पंहिंजे सखा जा सभु दर खोले छॾिया। पखी पखण आशियाननि ऐं आखेरनि में आरामी थी विया, पर खुश नसीब इंसान आहिनि जेकी अल्लाह जे बारगाह में जागी रहिया आहिनि। मालिक जे हुजूर जेकी जागंदा आहिनि, अल्लाह जे रहमत जा वंड हासिल कंदा आहिनि। हर रात जे अंदरि रात जो पोयों हिस्सो ऐं शबे बरात जे अंदरि पूरी रात, सिज लहण खां वठी सिज जे उभरण ताईं पूरी रात अल्लाह जी रहमत ऐं मग़फ़िरत जा ऐलान ऐं पढ़ा फिरंदा आहिनि। खुश नसीब आहिनि उहे इंसान जिन खे इन रात जागण जी तौफ़ीक़ नसीब थींदी आहे। क़ुरान मजीद जे अंदरि मुत्तकी ऐं परहेज़गार बाननि जूं निशानियूं ऐं अलामतूं बयान कंदे बारी तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानुहु इरशाद फरमायो, कानू कलीलन मिनल लैल मा यहजऊन। मुत्तकी ऐं परहेज़गार बाननि जे निशानियुनि मां ही बि निशानी आहे जो रात जो घटि सुम्हंदा आहिनि, रात जो आराम थोरो कंदा आहिनि ऐं अल्लाह जे हुजूर में जागी रातियूं गुज़ारींदा आहिनि। वबिल असहारे हुम यस्तगफिरून। ऐं सुबुह जे वक़्त में अल्लाह जे बारगाह में अस्तगफार पढ़ी पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी तलब कंदा आहिनि। रात जो जागण खां पोइ ही मुत्तकीननि जूं निशानियूं आहिनि, ही परहेज़गारनि जूं अलामतूं आहिनि
जो रात जागंदा अल्लाह जे हुजूर सजदा कंदा, वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, वे अल्लाह जा बाना जेके पंहिंजूं रातियूं सजदन ऐं क़ियामन में गुज़ारे छॾींदा आहिनि। इन इबादतुनि जे बावजूद, रातियुनि जे जागण जे बावजूद, नफ़िलनि जे पढ़ण जे बावजूद, बंदगी करण जे बावजूद, जॾहिं सुबुह जूं घड़ियूं करीब थींदियूं आहिनि, सुबुह जा खुमार भरिया लम्हा, सुबुह जे वक़्त जा थधड़ी हवा जा झूटा जॾहिं माण्हू सुम्हण जी कोशिश कंदा आहिनि, पर उन वक़्तु अल्लाह जा बाना जेके सॼी राति जाॻिया हुया, ओॾी महिल हथड़ा खणी पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी तलब कंदा आहिनि। अज़ीज़ाने गिरामी, ॻाल्हि सम्झण जी आहे त जागण खां पोइ, इबादत जे ज़िक्र खां पोइ वरी इस्तग़फ़ार जो ज़िक्र आणणु मानादार, इन में का हिकमत ऐं राज़ सम्झायो पियो वञे। छो त माण्हू जॾहिं जागंदो आहे, जॾहिं चार इबादतूं करे विझंदो आहे, जॾहिं 4 नफ़िल पढ़ी वठंदो आहे, 4 किताब पढ़ी वेहंदो आहे, 4 नेकी जा कम करे विझंदो आहे, त उन जे नफ़्स में गुरूर पैदा थींदो आहे, उन जे अंदर में आकड़ पैदा थींदी आहे, उहो पाण खे घणो कुझु सम्झण लॻंदो आहे। माण्हुनि में, दोस्तनि में वेही पाण पढ़ाईंदो आहे त मां हेड़ो आबिद आहियां, मां हेड़ो सालिह आहियां, मां हेड़ो दुर्वेश आहियां, मूं हेतिरी इबादत कई आहे। रब्बे ज़ुल जलाल इबादत जो ज़िक्र करण खां बाद में रब फरमाए थो, व बिल असहार हुम यस्तगफिरून, सुबुह जे वक़्त में उहे जागण वारा बाना अल्लाह जे हुजूर पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदा आहिनि। यानी जागण खां पोइ बि पाण खे गुनहगार सम्झंदा आहिनि, खाती सम्झंदा आहिनि, पाण खे निकम्मो सम्झंदा आहिनि। आबिदनि खे इबादत ते जॾहिं नाज़ पैदा थिए, आलिमनि खे इल्म ते नाज़ पैदा थिए, फ़क़ीरनि खे पंहिंजे फ़क़्र ते नाज़ पैदा थिए, त इहे नाज़ वारियूं इबादतूं, इहे गुरूर ऐं आकड़ वारा सजदा इहे उॾामी वेंदा आहिनि जीअं शैतान जी 6 लख सालनि जी इबादत इहे उॾामी वई, जीअं पिंजल कपह जा ढेरा हवा जे झूटे में उॾामी वेंदा आहिनि। प्यारा दोस्तो, मुझे रब करीम के आबिदन जे इबादत जी जरूरत नहीं। जेकॾहिं आबिद इबादत कनि था त उन्हनि जो फ़ाइदो आहे, जेकॾहिं ज़ाहिद ज़ुहद कनि था त बाननि जो फ़ाइदो आहे। रब मुहताज नहीं असांजे सजदनि जो, असांजे निमाज़ुनि जो, असांजे नेकायुनि जो। अल्लाह मुहताज नहीं, रब खे का ज़रूरत नहीं बाना तुझे इबादत जी। प्यारा दोस्तो, जॾहिं नेकाई करी त उन खां बाद में रब इहो सबक सेखारे थो त पंहिंजे अंदर में गुरूर न पैदा कजांइ, वॾाई न पैदा कजांइ, हठ न पैदा कजांइ, पाण भाइण न पैदा कजांइ, पर ईअं चइजांइ त मौलाना साथी आहियां। इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वो महबूब, वो अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानु जो प्यारो महबूब, पूरी रात इबादत कंदे महबूब जा पैर मुबारक सुजी वञनि, पैर मुबारक मां खून वहण लगे, एतरी इबादत कन। सुबह जो उथी फरमाइन, सुभानक मा अबदना का हक़ इबादत। ए मुझा मौला तुझी ज़ात के पाकाई आ, मुझा मालिक जीअं तुझी इबादत जो हक़ आ मां इएं करे न सघियो आहियां। मां अरफना का हक़ मारिफतिक, या अल्लाह जीअं तुझी मारिफत जो हक़ आ तीअं मां मारिफत हासिल करे न सघियो आहियां। ॻाल्हि सम्झो था? अल्लाह जो नबी अगर इएं चवे त मालिक तुझी इबादत जो मां हक़ अदा करे न सघियो आहियां, त पोइ असां में कहिड़ो मां जो पुट आहे जेको चवे त मां हक़ अदा करे चुकुसि? हाँ? नफ्स इंसान जो दुश्मन आहे, शैतान इंसान जो जानी दुश्मन आहे। वो थोरी ॻाल्हि खे वॾो करे ॾेखारींदो आहे त बसि हाणे तूं त दुर्वेश थी वे, तूं त आबिद ज़ाहिद बणिजी वे, तूं हेॾो नेकोकार बणिजी वे। प्यारा दोस्तो,
रब खे बाने जो नाज न वणंदो आहे बल्कि न्याज वणंदो आहे। छा वणंदो आहे? नाज न वणंदो आहे, गुरूर न वणंदो आहे, बल्कि न्याज वणंदो आहे। ए आबिदाओ पंहिंजे इबादतुनि में न्याज पैदा कयो। ए आलिमाओ पंहिंजे इल्म में न्याज पैदा कयो। ए हाजीओ, ए गाज़ीओ, ए नेकोकारो, ए बंदगी करण वारो, जेतरी भी इबादत करे चुका हो पर वरी भी इए चो तो मां कुछ न कयो। हजरत इमाम आजम अबू हनीफो रज़ी अल्लाह ताला अन्हु ही वो मर्दा जे 40 साल फज्र जे सोमाणी जे वुज़ू सां फज्र जी नमाज अदा कई। छा? सोमाणी जे वुज़ू सां फज्र जी नमाज अदा कई आ। पर जेॾीमहिल रात जो पोयों हिस्सो थींदो हो त इमाम आज़म पंहिंजे सुहारी में हथ विझंदो, पंहिंजी दाढ़ी मुबारक खे पकड़े अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े चवंदो, मुंहिंजा मौला अबू हनीफ़े जे कुराड़प ते बाहि ढकजा। ए मुंहिंजा मौला मुंहिंजे पीरी जे परियनि जो भरम रखजा। ए मुंहिंजा मौला मुंहिंजा ऐब न उखाड़जा। हे इमाम आज़म आ, हे रब जो प्यारो फकीह आलिम इमामुल अइम्मा है, पर अल्लाह जे हुजूर एतरी न्याज़मंदी आ। अॼु असांजो हाल छा आहे? हिकिड़ो इबादत कयूं कोन, हिकिड़ो नेकाई कयूं कोन, पर अगर कॾहिं भुलिजी सुलझी का रात जाॻियासीं त पोइ सुबुह जो वरी मुछ खे वकड़ ॾेई चवंदो मां सॼी राति नफ़िल पढ़िया आहियां, मां हेॾो आबिद थी वियो आहियां। ओ मुंहिंजा पिरी प्यारा, जेकी कुछ इबादत करी पर पंहिंजे अंदर में न्याज पैदा कर, पंहिंजे अंदर में निवड़त पैदा कर। सभई सुहागिणियूं सभिनी गिचिया हार, पसण कारण प्रिय जे सहसे कयूं सिंगार, पर मिलियो उन्हनि यार हेठायूं हलन जे। सभई सुहागिणियूं सभिनी गिचिया हसार, पसण कारण प्रिय सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुल्तानुल आरिफीन हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह 30 साल रब जी इबादत कया, 30 साल रब जे हुजूर में बंदगी कया, पर अंदर वारो रस्तो न पियो खुलेस, कब्ज़ वारी कैफियत न पई हटेस, अंदर सीने में बस्त वारो राज न पियो खुले। 30 साल थी विया। हिकड़ी रात रोई अर्ज कई, मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम, जैसा पसंद तो सामू गाल सुनाए, जाकी मोकिल मौत के जामू पान पसाए। ओ मुंहिंजा मालिक करीम, तू कीअं राज़ी थींदे उहो को कस ॿुधाए, उहा का बात ॿुधाए जंहिंमें तुंहिंजो कुर्ब नसीब थी वञे। आवाज़ आयो, ओ बायज़ीद, दुनिया में जेका ख़राब शइ नज़र अचई साम्हूं ॾेखणी आ त मां रब तो ते राज़ी थी वञा। हजरत बायजीद बुस्तामी निकतो त खराब शइ ॻोल्हियां त कहिड़ी आ, ॿाहिरि निकतो
अरूड़ी जे मथा पुरानी जुती जो पादर पियल ॾिठई जे हीअ शइ ख़राब आ, ही पादर आ, सुकी वियो, बेकार बणजी वियो, ही ख़राब शइ आ, उहा खणण लॻो आ त उन जुतीअ जे पादर मां आवाज़ आयो, ओ बायज़ीद मूंखे कीअं थो ख़राब समझी, मां त सॼी उमिरि पंहिंजे मालिक सां वफ़ादार थी गुज़ारियो आहे। कंडा मां झलींदी हुयसि, उस में पाण मां साड़ींदी हुयसि, पलीती में पाण खे ख़राब मां कंदी हुयसि, पर पंहिंजे मालिक जे पेर खे ख़राब थियण खां बचायुमि। सारी ज़िंदगी पंहिंजे मालिक सां वफ़ादार थी गुज़ारियमि। ओ बायज़ीद जॾहिं तूं बि पंहिंजे मालिक सां एतिरो वफ़ादार थी, पोइ तूं मूंखे ख़राब समझ जी सच थी चवे, जुती सच थी चवे, जुती बराबर पंहिंजे मालिक सां वफ़ादार थी रही आहे। उन खे छॾी अॻिते वधियो त कुतो मुअल ॾिठई, कुते जो मुर्दार ढूंढ पियल ॾिठई, जे हिकिड़ो पलीत आहे वरी मरी वियो, बदबू करे वियो, हिन जहिड़ी ॿी का ख़राब शइ न हूंदी। हाणे कुते जो खणण लॻो त हिन जी का बूटी कपे, इहो खणी वञा, इहा ख़राब शइ आहे। उन कुते जे मढ़म जा जवाब आयो, ओ बायज़ीद मूंखे कीअं थो ख़राब समझी, मां त सारी ज़िंदगी पंहिंजे मालिक सां वफ़ादार थी रहियो आहियां। मूंखे कॾहिं हंधु न मिलियो, बिस्तरो कॾहिं न मिलियो, कॾहिं मूंखे भली मानी कोन मिली। ओभर जा टुकर खाईंदो हुयुसि, अरूड़ी ते वेहंदो हुयुसि, पर सॼी राति जागी जागी पंहिंजे मालिक जे दर जी चौकीदारी ॾींदो हुयुसि। कॾहिं के दुश्मन खे पंहिंजे मालिक जे दर ते अचण न ॾिनुमि। ओ बायज़ीद मूंखे कीअं थो ख़राब समझी, मां त पंहिंजे मालिक सां वफ़ादार थी गुज़ारियो आहे। कॾहिं मालिक मूं ते कावड़जी पवंदो हो, मूंखे तड़ाए छॾींदो हुयो, लिठूं हणी दर तां धिकारींदो हुयो, पर मूं वरी बि पंहिंजे मालिक जो दर न छॾियो। वरी जे चुचकारींदो हुयो त पुछ लोॾे वञी मालिक जे कदमनि ते किरंदो हुयुसि। ओ बायज़ीद मां त वफ़ादार थी ज़िंदगी गुज़ारी आहे, मूंखे कीअं थो ख़राब समझी। सच थो चवे। वरी अॻिते वधियो जे इन खां अञा ॿी का ख़राब शइ ॾिसां। अॻिते वधियो आहे त हिकिड़ो मुर्दार गॾ पियल ॾिठई, गॾ जो ढूंढ मुअल आहे, बदबू करे वियो आहे। सोचई त ही ख़राब आहे, इन खे खणा। हाणे उहा रस्सी खणी उन गॾ जे गिचीअ में विझी खेलण लॻो आहे त उन गॾ मां आवाज़ आयो, ओ बायज़ीद मूंखे कीअं थो ख़राब समझो आहे, मूं त सारी ज़िंदगी पंहिंजे मालिक सां वफ़ादार थी गुज़ारियो आहे। ओ बायज़ीद मां मालिक मूं ते बार खयां, काहु चारो ॾिनई सही न ॾिनई, पाणी प्यारियई न प्यारियई, पर सॼी ज़िंदगी पंहिंजे मालिक सां मूं नौकर थी दर जो खादिम थी गुज़ारियो आहे। ओ बायज़ीद मूंखे ख़राब कीअं थो समझी, जॾहिं तूं बि पंहिंजे मालिक सां अहिड़ो वफ़ादार थी त पोइ मूंखे ख़राब समझजांइ। हज़रत बायज़ीद जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया, जे ही बि सच थो चवे। हाणे छा कयई जो पंहिंजो पाण खे थो चवे त बायज़ीद हर शइ तोखां भली आहे, तूं सभिनी खां ख़राब आहीं त तूं आहीं। हाणे छा कयई जो उहा रस्सी जेका कुते जे गिचीअ में पे विधई, जेका गधे जे गिचीअ में पे विधई, उहा रस्सी पंहिंजे गिचीअ में विधई, पंहिंजे गिचीअ में रस्सी विधी। चए थो मुंहिंजा मौला सारी
सारी दुनिया में माई गुनहगार आया, माई गदलो आया, माई तुझा हक भंजण वारो आया। ए मुझा मालिक करीम, ओ मुझा मौला, ए मुझा रब मेहरबान, मुझे करम कर। सजी दुनिया ॾिठम पर मूं जड़ो गदलो ॿियो केर कोन्हे। बस जेॾी महिल अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े रब जे अॻियां पंहिंजी न्याज़मंदी पेश कयई, ओॾी महिल पर्दा हटी विया, रब जे कुदरत जा जलवा नज़र अची विया। आवाज़ आयो बायज़ीद जे पहिरें ॾींहुं इहा न्याज़मंदी वठी अची हां त पहिरें ॾींहुं मुंहिंजे कुर्ब जा दरवाज़ा तोते खुली वञनि। ओदा ओ फ़कीर नाज़ न कयो, वॾाई न कयो, पर इएं चओ त सॼी दुनिया में मूं जहिड़ो गदलो गुनहगार ॿियो न आहे। पंहिंजे इल्म ते नाज़ न कयो, पंहिंजे अमल ते वॾाई न कयो, पंहिंजे हुस्न ते, पंहिंजी ज़ात ते, पंहिंजे माल ते, पंहिंजे कुर्सी इक़्तिदार ते, पंहिंजे धज ऐं धरावत ते, पंहिंजी क़ौम कबीले ते, पंहिंजी बिरादरी नौकरनि चाकरनि ते, कंहिं विषय ते वॾाई न कयो, पर रब जी धरती ते हलो त न्याज़ सां निवड़त सां हलो, पाण खे सभिनी खां घटि समझो। रब तव्हांजा दर्जा अर्शन ताईं बुलंद करे छॾींदो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मेरे अफराद इवें गई, खुदा को ना रिझायो से। ओ मेरे अफराद इवें गई, खुदा को ना रिझायो से। जाहिर जुदा इबादत कर, रियादा पोश पातो से। ओ नक्शबंदी सुहरवर्दी कादरी चा सदायो से, पर अंदर काला इवें रह गया, अंदर काला इवें रह गया। फकीरी को लजायो से, अंदर काला इवें रह गया। फकीरी को लजायो से। नफ्स ही वॾो दुश्मन आहे। हाँ बस में वेंदो तो समझंदो त हाणे मूंखे मां फ़कीर आहियां, मूंखे को ॿियो उथी जाइ ॾे। दुकान वारे वटि वेंदो चवंदो त मूंखे ॾिसी माना अघु घटि कंदा, फ़कीर बुज़ुर्ग अची वियो। इहा बि बीमारी अथव, इहो बि अंदर जो मर्ज़ आहे। मुंहिंजा पाण खे कुझु सम्झे थो न, पंहिंजी ओभर कंहिंखे आहे तबरुक थी वञी खा, माना पाण खे कुझु सम्झे थो त मुंहिंजो तबरुक मुंहिंजे खाधे में हाणे बरकत अची वई आहे। इहे बि बातिन जूं बीमारियूं आहिनि, इहे बि अंदर जा मर्ज़ आहिनि। फ़कीरनि जो तरीक़ो छा आहे? मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम फरमाईंदा हुया त पाण खां वॾी उमिरि वारो ॾिसो, चओ त इहो मूंखां भलो आहे, छो त इन जी उमिरि घणी आहे, इन जूं इबादतूं घणियूं आहिनि, इहो मूंखां भलो आहे। पर जेकॾहिं पाण खां नंढी उमिरि वारो ॾिसो, चओ इहो बि मूंखां भलो आहे, छो त इन जी उमिरि नंढी आहे, इन जा गुनाह घणा न गुनाह थोरा आहिनि। मुंहिंजी उमिरि वॾी आहे, मुंहिंजा गुनाह घणा आहिनि, इहो नंढी उमिरि वारो मूंखां भलो आहे।
तवा आलिम आयो के जाहिल के दिसो चो त इहो जाहिल मुखा भलो आ छाजे करे जो मां इल्म पढ़ी बि गिफलत में आया ही त बेचारो आहे ही बेखबर न ते मयार नाए इहो जाहिल मुखा भलो आ पर जे करे तव्हां जाहिल आयो के आलिम के दिसो चो इहो मुखा भलो आ छाजे करे जो इहो इल्म वारो आ मां बेखबर रहिया ओ मुजादा पर जे करे के काफर के दिसो त उन खां नफ़रत न कंदा कयो कुफर जो पर्दो अथसि मता सुभाणे कलमो पढ़ी मुसलमान थी वञे हलियो फ़कीरनि जो रस्तो त इहो आहे फ़कीरनि जी तालीम त इहा आहे पर तूं चवीं थो त मूं जहिड़ो मिसल कोन्हे मूं जहिड़ो आबिद कोन्हे बस जे मां चई उहो बर्बाद थी वियो मां चवण वारो रब खे न वणंदो आहे ओ मुंहिंजा पिरी प्यारा वॾाई छॾ गुरूर छॾ पर पंहिंजे अंदर में नियाज़ निवड़त पैदा करे चो अल्लाह 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 सुभान अल्लाह हिकिड़ो बुजुर्ग अल्लाह जो साले बानो अचे पियो को जाबिर माण्हू अॻियो अचे लॻियो फ़कीर खे चई त फ़कीर ॾे ख़बर मुंहिंजे कुते जो पुछ भलो आहे या तुंहिंजी ॾाढ़ी भली आहे कि हाणे सुन्नत आहे ॾाढ़ी उन ते इहा तनक़ीद कया हिनखे कावड़ ईंदी गुस्सो ईंदो पर फ़कीर चयोसि त ओ अदा पुछण वारा जे क़यामत जे ॾियारे में मुंहिंजो रब मूंखे बख़्शे छॾे त मुंहिंजी ॾाढ़ी भली आहे पर जेकॾहिं मुंहिंजी मग़फ़िरत न थी जेकॾहिं मां गिरफ़्तार थी वञा त पोइ तुंहिंजे ॾाढ़ी तुंहिंजे कुते जो पुछ भलो आहे छो त उन खे मिटी बणाए छॾियो वेंदो उहो जहन्नम खां बची वेंदो पर जे मां जहन्नम जो ॿारण बणिजी वञा त पोइ मुंहिंजो कहिड़ो हाल थींदो ॾिस अल्लाह जे बाननि जी न्याज़मंदी ओ मुंहिंजा पिरी प्यारा जंहिंजे अंदर में निवड़त आई मन तवाद लिल्लाह रफ़अहुल्लाह जेको रब जे वास्ते निवड़त न्याज़ कंदो आहे रब उन जे दर्जन खे अर्शन ताईं बुलंद करे छॾींदो आहे अज़ीम बर मलाइक शरफ याफ़तंद अज़ीम बर मलाइक शरफ याफ़तंद अज़ीम बर मलाइक शरफ याफ़तंद कि खुद रा बेहद सग न पिंदाश तंद फरमाए तो अल्लाह जे बाननि जा मलाइकनि खां भी दर्जा टपी वेंदा आहिनि छाजे करे जो उहे कुते खां भी पाण खे घटि सम्झंदा आहिनि एॾी न्याज़मंदी एॾी निवड़त कंदा आहिनि रब मलाइकनि खां भी उन्हनि जा दर्जा बुलंद करे छॾींदो हा ए फ़कीरो ए दोस्तो ए भाइरो अॼु इहो सबक सिखी वञो त पंहिंजे अंदर में हर वक़्तु न्याज़मंदी रखो कॾहिं बि पाण खे गुरूर ऐं वॾाई पंहिंजे अंदर में पैदा न कयो पाण फाइण न हुजे पाण खे कुझु सम्झण लॻो त मां हीअं थी वियुसि या हूअं थी वियुसि न बसि अॼोकी राति जो इहो सबक पंहिंजे दिलि ते लिखो इहा ॻाल्हि पंहिंजे हीअं ते लिखी वञो त हर वक़्त में धरती ते न्याज़ सां निवड़त सां रहणु क़बूल आहे क़बूल आहे इहा ॻाल्हि सुभान अल्लाह रब तो फरमाए त मुंहिंजा बाना मुंहिंजा परहेज़गार बाना सारी सारी रात जागंदा आहिनि निंड तमामु घटि कंदा आहिनि पोइ सुबुह थींदो आहे त छा कंदा आहिनि व बिल असहारी हुम यस्तग़फिरून सुबुह जे वक़्त में उहे इस्तग़फ़ार पढ़ंदा आहिनि पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदा आहिनि सुबुह जे वक़्त में इस्तग़फ़ार पढ़नि मुंहिंजा पिरी प्यारा ही ॿियो सबक़ आहे सुबुह जे वक़्त में
अस्तगफार पढ़ो रब तव्हांजा गुनाह बख्शे छॾींदो। सुबुह जे वक़्त में अस्तगफार पढ़ो रब तव्हांजी रोज़ी खे वधाए छॾींदो। सुबुह जे वक़्त में अस्तगफार पढ़ो रब तव्हांजी इज़्ज़त वधाईंदो, माल वधाईंदो, रोज़गार में बरकत ॾींदो, तव्हांजे मुआशरे में तव्हांजी इज़्ज़त वधी वेंदी। ओ मुंहिंजा सुबुह जे वक़्त में अस्तगफार पढ़णु ईअं अथव, ईअं फ़ाइदे वारो आहे जीअं मुंहिंजा हीरा ऐं मोती ऐं मरजान क़ीमती हूंदा आहिनि। सुबुह जे वक़्त में असां माण्हू उथंदासीं, हिकिड़ा त राति जो टीवियुनि ते जागी जागी सुबुह जो निंड कंदा। जेका रहमत जी घड़ी रब जे सखावत जी घड़ी उहा निंड में बर्बाद करे छॾींदा। के वरी जागनि था त फजर पढ़ी यकदम सुम्ही था पवनि। ख़ासि करे रमज़ान शरीफ़ में राति जो मिसाल नफ़िल पढ़ंदा, तरावियूं पढ़ंदा, पोइ फजर थींदो त फजर जो फर्ज़ तड़ तकड़ में पढ़ी सुम्ही पवंदा। पर याद रखो फ़क़ीरो, इहो सबक़ याद रखो त सुबुह जे वक़्त जी जेका निंड आहे सा रोज़ी खे ॻंढो ॾेई छॾींदी आहे। नौम सुबह ते तुमन उर्रिज़्क़े, मदीने वारे साईं फरमायो त सुबुह जी निंड रोज़ी खे बंदि करे छॾींदी आहे। पर अल्लाह जे बाननि जी इहा आदत आहे जो सुबुह जे वक़्त में थोरी देरि जागंदा आहिनि ऐं पढ़ंदा आहिनि अल्लाह अस्तगफिरुल्लाह, दाइम अस्तगफिरुल्लाह, अल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह, दाइम अस्तगफिरुल्लाह, अल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह, दाइम अस्तगफिरुल्लाह, अल्लाह अस्तगफिरुल्लाह, अल्लाह अस्तगफिरुल्लाह। बुज़ुर्ग वटि हिकिड़ो माण्हू आयो, जेसीं ॻाल्हि इहा आहे त मूंखे पुटाणो औलाद न आहे, को वज़ीफ़ो ॾसियो त मूंखे पढ़ां त मूंखे पुटाणो औलाद थिए, रब मुंहिंजी इहा मुराद पूरी करे। साईं फरमाए त पुट वञी इस्तग़फ़ार पढ़। थोरी देरि गुज़री हिकिड़ो ॿियो माण्हू आयो, साईं अर्ज़ा मींहुं नथो पवे, मुंहिंजो फसल सुके थो पियो, ॾाढी तंगी अची वई आहे, का दुआ घुरो त मींहुं वसे, रहमत जी बारिश पवे। साईं फरमाए पुट वञी इस्तग़फ़ार पढ़। थोरी देरि गुज़री त टियों माण्हू आयो, साईं कर्ज़ वठी वियो आहे, का दुआ घुरो त रब मुंहिंजो कर्ज़ लाहे। साईं फरमाए पुट वञी इस्तग़फ़ार पढ़। वरी को ॿियो माण्हू आयो, पंहिंजी ज़रूरत खणी आयो, साईं फरमाए त पुट वञी इस्तग़फ़ार पढ़। वेठल माण्हुनि चयो साईं हीअ ॻाल्हि कीअं, मर्ज़ जुदा दवा सभिनी जी हिकिड़ी। साईं फरमायो भाउ, जेके दर्द आहिनि, कर्ज़ आहिनि, बीमारियूं आहिनि, बारिशुनि जो बंदि थी वञणा, पुट न ॼमणा, इहे सभु गुनाहनि जूं शामतूं आहिनि। गुनाह बानो कंदो आहे, उन जे करे रहमत बंदि थी वेंदी आहे, रिज़्क़ मां बरकत खजी वेंदी आहे, मुश्किलातुनि में बानो घेरजी वेंदो आहे। वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत ऐदीकुम, जेकी बि तव्हांखे मुसीबत अचे थी तव्हांजे हथनि जो पोरियो आहे। ॻाल्हि सम्झो था? हा, हिन वक़्तु अल्लाह सी रहम करे असांजे मुल्क जे मथां पाकिस्तान में जेका हिन 2-3 महीननि में या 6 महीननि में जेका तकलीफ़ पाकिस्तान में आई आहे, असां कॾहिं बि न आई। मुंहिंजी बि ज़िंदगी गुज़री आहे, पर मूं ज़िंदगी में कॾहिं बि एतिरो माण्हुनि खे परेशान न ॾिठो आहे जेतिरो हींअर आहे। या ग़लति थो चवां? महांगाई, बेरोज़गारी, बुख, हुकुमराननि जूं अखियूं ॿूटिजी वियूं आहिनि, मखलूक ते बाछ रहम उन्हनि जे दिलुनि मां निकिरी वियो आहे, रोज़ रोज़ शयुनि जा अघ चढ़ी रहिया आहिनि। माण्हू चवनि था, को चवे थो सदर वधायो आहे, को चवे थो पीपी वधायो आहे, पर मां इहो थो चवां त असांजे गुनाहनि जी शामत आहे। क़ुरान ईअं थो चवे त इहा तव्हांजे गुनाहनि जी शामत आहे।
जब मैं कहता हूं कि या अल्लाह मेरा हाल देख, हुक्म होता है कि अपना नामे अमाल देख। असांजे अमलनि जी शामत, बदअमलियूं असांजूं घणियूं थी वियूं, हाँ बदअमलियूं वधी वियूं, बेअदबियूं वधी वियूं, गुनाह आम जाम थी विया, माण्हुनि जो रत हारण आम थी वियो, खून रेज़ी वधी वई, रब जी ज़ात खे गैरत आई। हाँ अञा बि वक़्तु आहे पाकिस्तान वारो, अञा बि वक़्तु आहे मोटी पो रब जे दर, न त अॻिते अञा अलाए छा हाल थिए। जेको ॾींहुं अचे थो सो पहिरें ॾींहं खां पोयों ॾींहुं अञा घटि आहे। हाँ उहो मुंहिंजा पिरी प्यारा, इहा सभु असांजे अमलनि जी शामत। हाणे इन जो तदारुक कीअं थींदो, इन जो इलाज कहिड़ो आहे? अस्तगफार पे इन जो इलाज, इन्हनि सभिनी परेशानियुनि जो इलाज इहो आहे जो रब जे दर ते पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठूं। हे मुंहिंजा मौला, बराबरि असांजे ख़ताउनि जे करे ही असां ते तंगियूं ऐं तंग दस्तियूं अची वियूं आहिनि। हे मुंहिंजा मौला, असांजे गुनाहनि जी असांखे माफ़ी ॾे। बसि माफ़ी वठंदो वेंदे रब जे रहमत जा दर खुली वेंदा। अस्तगफार पढ़ो, रब करीम जल्ल शानो तव्हांजी हर तंगी मां आसानी जो रस्तो खोले ॾी। मदीने वाले साईं फरमायो, मन लज़मल अस्तगफार जअलल्लाहु लहू मिन कुल्लि दीक़िन मखरजा व मिन कुल्लि हम्मिन फरजा व रज़क़हू मिन हैसु ला यहतसिब। साईं फरमाइनि था, जेको माण्हू अस्तगफार हमेशा पढ़ंदो रहे, अस्तगफार पाबंदी सां पढ़ंदो रहे, त रब्बुल आलमीन जल्ल शानहू हर तंगी मां उनखे आसानी करे ॾींदो, उनजी हर मुश्किल रब हल करे छॾींदो, हर मुसीबत मां रब उनखे छोटकारो अता फरमाईंदो ऐं उनखे अहिड़ी जाइ तां रोज़ी ॾींदो जिते उनजो वहम गुमान बि न हूंदो। अहिड़ी रोज़ी, अहिड़ी जाइ तां रोज़ी मिलंदी जिते उनजो वहम गुमान बि न हूंदो। रब जो दसियल सबक भी अस्तगफार ऐं मदीने वारे साईं भी ये फरमाए अस्तगफार। हाँ पोइ मुंहिंजा पिरी प्यारा, अॼु तोखे ॿियो सबक इहो आहे त अॼु खां वठी दिल में इहो अहद कयो त इंशा अल्लाह ताला रोज़ानो 2 तस्बीहूं अस्तगफार जो पढ़े। हाँ 2 तस्बीहूं अस्तगफार जो पढ़ो, इंशा अल्लाह ताला मुखे यकीन है मदीने वाले साईं जो फरमान सच्चो आ। तव्हां के पक न हुजे दस्तावेज खणी चो मां तव्हांखे लिखी थो ॾियां। तव्हां जूं तंगियूं मुश्किलातूं मुसीबतूं रब हल कंदो, तव्हांजे रिज़्क में बरकत पवंदी, अहिड़ी जाइ तां रोज़ी मिलंदव जिते तव्हांजो वहमो गुमान भी न हूंदो। ॻाल्हि सम्झो। 2 तस्बीहूं अस्तगफार जो रोज़ पढ़ो, पोइ जहिड़ी बि सोली लॻे अस्तगफार जा कई सीगा है। अस्तगफिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह, इहो बि हिकिड़ो सीगो। ॿियो अस्तगफिरुल्लाह अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह, इहो बि सीगो। या सय्यदुल अस्तगफार किताबनि में लिखियल आहे, उहा यादि कयो। भला जेकॾहिं इहे वॾा जुमिला आहिनि, वॾा सीगा नथा पढ़णो अचनिव त पोइ सोले में सोली अस्तगफार, अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम, अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह, अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह, अल्लाह अस्तगफिरुल्लाह। हाँ ओ मुंहिंजा पिरी प्यारा,
जेकॾहिं तो अस्तगफार हमेशा पाबंदी सां पढ़ी, रब करीम जो वाइदो आ, मुंहिंजो मालिक करीम तुंहिंजे रिज़्क जा दर खोले छॾींदो। ये जेके परेशानियूं आहिनि न, ज़हन ते मुंझार आहिनि, अॼु खां वठी इस्तग़फ़ार पढ़णु शुरू कयो, इंशा अल्लाह ताला अॼु खां वठी महिरबानी जा दर खुली वेंदा। रखत जो सौदो आहे ई कोन, रखत जो सौदो बस तूं हिते सचो थी रब सां, अॼु ई तुंहिंजे लाइ रहमत जा दर खुली वेंदा। हाँ बस ये अॼो की रात जा ॿ सबक़ आहिनि, इंशा अल्लाह ताला रब करीम मूंखे बि ऐं असां सभिनी खे अमल करण जी रब शल तौफ़ीक़ अता फरमाए। रब करीम जल जलालहू शाला असां सभिनी खे नियाज़मंदी सां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ ॾिए ऐं अस्तग़फ़ार पाबंदी सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा पिरी प्यारा, पर इहो गस पंधु रस्तो तॾहिं नसीब थींदो जॾहिं फ़क़ीरनि जी सोबत में वेंदे, सालिहनि जी संगत में वेंदे। हाँ ठिकर कुंभार वटि मिलंदो, सोन सोनार वटि मिलंदो, पर दीन जूं ॻाल्हियूं, आख़िरत जी छोटकारे वारियूं ॻाल्हियूं मिलंदियूं अल्लाह वारनि जी सोबत में, सालिहनि जी संगत में। हाँ मुंहिंजा पिरी प्यारा, त हिन महफ़िल में हिते हिन दरबार ते अल्हम्दुलिल्लाह हर महीने जेका महफ़िल थिए थी, अल्लाह जा साले बाना परे परे खां चूंडजी अचे गॾु थियनि। इन्हनि सालिहनि बाननि सां गॾु जेकॾहिं मूं जहिड़ो गदलो गुनहगारड़ो बि अची वियो, रब उन्हनि जे नेकनि जे सदके उन सां बि करम करे छॾे। हाँ त तव्हां सभिनी खे मां दावत अर्ज़ रखां थो, ओरे वारा परे वारा, सिंध वारा, पंजाब वारा, बलोचिस्तान वारा, सरहद वारा, सभिनी खे दावत। हर इस्लामी महीने जो ॿियो आचर, ॾींहं ॾींहं जो ॿियो आचर, इस्लामी महीने जो ॿियो आचर ॾींहं जो महफ़िल थींदी आहे अल्हम्दुलिल्लाह, जंहिंमें परे परे खां ख़ुदा जा सालिह बाना अची शरीक थींदा आहिनि। इन महफ़िल में तव्हांखे बि दावत हुजे, मोरे वारा तव्हांजे लाइ त भाग जो रस्तो खुलियो। इन महफ़िल में अच वञ रखो, अल्लाह राज़ी थिए, मदीने वारो साईं राज़ी थिए। रब करीम जल जलालहू शल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं रमज़ान शरीफ़ में जेको ॿियो आचर उहो कोन थींदो, रमज़ान शरीफ़ में छुट्टी आहे, बाक़ी इंशाअल्लाह 11 महीना अल्लाह से जल शानो अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इंशाअल्लाह हींअर सलात तस्बीह नमाज़ पढ़ंदासीं, उन खां पोइ इज्तिमाई दुआ थींदी। सभु सिफ़ूं सिधियूं कयो।